सिंध दुनिया का वो खित्ता है जहां बेशुमार कबाइल और जात बरादरी के लोग आबाद हैं। इनमें से कुछ कबाइल बुनियादी तौर पर इसी धरती से वाबस्ता हैं और कई कबाइल ऐसे हैं जो दुनिया के दीगर इलाकों से खाना बदोशी करके यहाँ आबाद हुए। पहले जब मुल्कों के दरमियान हदबंदी और सरहदों का रिवाज इतना आम नहीं था, तब एक मुल्क के बासी दूसरे ममालिक में आसानी से आ जा सकते थे और फिर अपनी सहूलत की खातिर वहीं आबाद हो जाते थे। सिंध में रहने वाला रेबारियों का कबीला भी ऐसे ही कबाइल में शुमार होता है, जिन्हें खाना बदोश कबाइल के तौर पर जाना जाता है। अगरचे रेबारी अब खाना बदोशी तर्क करके सिंध के मुख्तलिफ इलाकों में अपने मुस्तकिल और पक्के घर बना के आबाद हो चुके हैं, लेकिन फिर भी लोग इन्हें ताहाल खाना बदोश ही तस्वुर करते हैं। रेबारियों को खाना बदोश इसलिए भी कहा जाता है कि ये लोग ऊंट और माल मवेशी पालते थे। और माल मवेशियों के चारे की खातिर इन्हें एक जगह से दूसरी जगह दर बदर होना पड़ता था। रेबारी असल में कहां से आए, इस हवाले से कोई भी मुस्तनद तारीख नहीं मिलती। कहा जाता है कि रेबारी ईरान की तरफ से होते हुए बलूचिस्तान और अफगानिस्तान के रास्ते भारत आए, मगर कुछ मौरखीन रेबारियों का ताल्लुक राजस्थान के राजपूतों से भी जोड़ते हैं। तहकीक सां रद कथान में ख़बर पए थी जैसलमेर में जीअं राजा हो रायदन उतां खां जीअं उन संग घुरियो, संग खां पोइ असांजी जीअं माइग्रेशन थी रातो राति पंहिंजो ॾेवल जे उमरकोट खां नोटे खां ॾेवल जो थान आहे, ॾेवल जो घेड़ सॾिबो आहे, उतां खां अचणु थियो, पंहिंजो अची पोइ डोडारो फार्म गोलाड़ची बदीन हिते रहणु थियो। पोइ हिते रहण खां पोइ लाॻीतो जेके रेबारी हुआ हिते जेको उन्हनि जो तालुकात रहियो उहो सिर्फ़ु माल सां रहियो। सनातन धर्म जंहिंजो को बि सन अॻियां पोयां लिखियलु न आहे, उन मुंहिंजा हज़ारे धर्म लिखिता आहिनि। सनातन धर्म चंद्रवसी, दुनिया में ॿ वंश, सूरजवंशी ऐं चंद्रवंशी, ऐं पुराणी माना विधांती ॻाल्हि हीअ चंद्रवसी क़ौम आहे ऐं सनातन रेबारी क़ौम माना इन क़ौम जा माण्हू। असल अॻे असां हिते हेॾा हुआ इंडिया जा, पोइ माल कहाणी हिते सभु मतिलबु हिकिड़ो हुओ, पोइ हिते गाह ॿियो परे ठीकु हुओ ते वेठा तो वेही रहिया, पोइ विया हलिया ॿिया असां वेही रहिया माल जी सहूलियत ते, ई मिड़े वेही रहे थे सब इन पासे। रेबारियों का समाजी निज़ाम मादरी निज़ाम पे मुश्तमिल है, जिसमें रोज़मर्रा के अक्सर काम औरतें करती हैं। जबकि मर्द मवेशी चराते हैं। रेबारियों की एक पहचान हुनरमंद होना भी है। रेबारी औरतें कढ़ाई शुदा कपड़ों से लेकर रिलियां, हैंडबैग और दूसरी घरेलू अशिया जिस कमाले महारत से तैयार करती हैं, वो उनके फन का मुंह बोलता सबूत होती हैं। भारत में रेबारी ज्यादातर गुजरात, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश और राजस्थान के इलाकों में रहते हैं। रेबारी औरतें अपने लिबास और जेवरात की वजह से दूर से पहचानी जाती हैं।
छोकिरी जीअं ॼमे थी पोइ हुनखां पोइ जेको ड्रेस हूंदी आहे उहो माना आम जेको सिंधी वेस हूंदो आहे, शलवार ऐं मथे गगो जेको आम रवाजी पातो वञे थो उहो ई पातो वञे थो। पोइ जॾहिं शादी थींदी आहे पोइ हुनखे अछा चूड़ा, अछा कंगण जेके आहिनि उहे पाराए वेंदा आहिनि पूरी बाह में, ऐं उनखे पोइ कननि में जेके झुमक या असां उनखे चवंदा आहियूं कुड़कूं वाला जेके कन में पाराए वेंदा आहिनि, उहा ई सुञाणप हूंदी आहे त हीअ छोकिरी शादी शुदा आहे। पोइ शलवार जी जाइ ते उते वरी घाघरो, पड़ो चवंदा आहिनि, घाघरो पारायो वेंदो आहे। हाथी जे जहान जो चूड़ो ही पहिरींदियूं आहिनि, त उन में जो इंसान मरंदो आहे या हलंदो आहे त उन खे का बि माना ख़राबी कोन थींदी, असरात ख़राबु उनजो कोन थींदो ऐं उनजो मरण सजायो थींदो। त हाणे उहो हाथियुनि वारो त कोन्हे, हाणे इहे सभु प्लास्टिक जा इहे निकिता आहिनि, पर अञा ताईं उहे मायूं पहिरींदियूं उहे ई आहिनि। हू पहिरींदियूं आहिनि, हू महांगा आहिनि साईं, हिकिड़ो माना 2-2, 3-3 हज़ार रुपयनि जो आहे। ऐं हिकिड़ी माई जो उहो माना 2-3 पेड़ियूं माना हलंदो आहे, तो वो माना मजबूत हूंदो आहे, थुल्हो हूंदो आहे। रेबारियों को आमतौर पे लबारी और रेबाड़ी भी कहा जाता है, ताहम इनकी असल जात रेबारी है। रेबारी लफ्ज़ के लग़वी माना है किसी को राम करना। देखा जाए तो रेबारी ख़तरनाक ऊँटों को भी अपने फ़न और महारत से जिस तरह राम करके रखते हैं, ये अमल देखने लायक होता है। असांजो माल हो ओठो, ओठे माल में असांजो वॾो शौक़ु आहे। अॼु बि हाणे वण वढिजनि 30 साल खां पोइ, न त असांजो ॿियो को बि कारोबार न इल्म जो, न बनी जो, न ॿारे जो, ख़ाली उठनि सां गॾु हूंदासीं। असुलु असांजो कमु हो उठूं चाढ़णु। उठ जेका जानवर आहिनि, उठ ढाची चऊं, उठ चऊं, उहो कमु असां लॿारी क़ौम जो। झंग हूंदा हुआ, उठनि जो खीरु महीनूं महीनूं वञी झंग में चाढ़ंदा हुआ, खीरु पींदा हुआ, मानी उहे कोन खाईंदा हुआ, जेके धरा हूंदा हुआ। पोइ माण्हू चवंदा हुआ ही कीअं था कटियो। इन्हनि जो ॻोठ वग़ैरह अॻे कोन हूंदो हो, हींअर पाकिस्तान थियण खां पोइ इन्हनि अची ॻोठ वसाया। अॻे जिते गाहु सुठो हूंदो हो उते 4 ॾींहं उते रहंदा हुआ, 4 ॾींहं उते रहंदा हुआ, 4 ॾींहं उते रहंदा हुआ। अहिड़े नमूने सां वांडनि जे ज़रिए माना पिया घुमंदा हुआ। असीं वांड चवंदा आहियूं ढाणी खे, ॻोठ खे या पाड़े खे, नंढो ॻोठ। त अहिड़े नमूने सां इहे घुमंदा फिरंदा हुआ। हाणे हिते रहंदा आहिनि। हाणे पारकर में 5-4 जबल जी चौगर ते इन्हनि जा ॻोठड़ा आहिनि। कहते हैं रेबारी 1212 ईस्वी सन में सिंध आकर आबाद हुए थे। रिवायात के मुताबिक मौजूदा भारत के राजस्थान के इलाके से रेबारियों की सिंध आमद हुई। उस दौर में सिंध में सूमरा ख़ानदान की हुकूमत थी और सूमरों ने ही इन्हें अपने यहाँ पनाह दी, जिसके बाद वो सिंध के ही होकर रह गए। सूमरनि जी जॾहिं दुर्दे जी माना हिननि में पाण जंग लॻी पंहिंजे हुनजी अलादीन खां, उन टाइम असां हिते हुआसीं। हिते हुआसीं त असां जेको हुन राजा खां आयो त असांजी सॼी सूमरनि असांजी मदद कई। अॼु ॾींहुं त सूमरे ज़ात खे अॼु बि असीं सलाम कंदा आहियूं कि हिकु पुनु करे गोली सारे इज़त ज़ात। सिंध में इस वक्त रेबारियों के 2 कबीले आबाद हैं। इनमें से एक कबीला थरपारकर के नंगर पारकर के इलाके में आबाद है, जबकि दूसरा कबीला बेराजी इलाकों में आबाद है। नंगर पारकर में बसने वाले कबीले को पारकरी रेबारी कहा जाता है।
जबकि बैराजी इलाकों में बसने वाला कबीला खुद को सिंधी रेबारी कहलाता है। पारकरी और सिंधी कबीलों से ताल्लुक़ रखने वाले रेबारी एक दूसरे से अलग थलग रहते हैं। इनकी रस्में जुदागाना हैं। इनके रहन सहन और लिबास में भी वाज़ेह फ़र्क है। ये दोनों कबाइल एक दूसरे से रिश्तेदारी भी नहीं करते। पाकिस्तानी अंदर में एक पारकर वारा हुननि खे बि केतिरो टाइम उहा ॻाल्हि आहे ऐं असीं माना सिंध वारा असांजी ॾेती लेती न बाक़ी क़ौमूं नुखूं इहे आहिनि पर असांजो पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण हिननि जो हू पारकरी ॿोली कंदा आहिनि, असांजी ॿोली या पंहिंजी ॿी हूंदी आहे। जीअं हू बि हिकिड़े मारवी सुरमयाले कंहिं महिल ॻाल्हि था कनि पारकरी ॿोली हिकिड़ो नंढो पई त रूड़ी जात रेबारी ऐं वीसो तर भलियां एक घड़ी के कारण आपे कर लिया रहिए ने राजवे रहिए रेबारिये सांझ सवारने सीराएं ऐं ॾूध ऐं ॾही ये पारकरी ॿोली आहे ऐं असांजी ॿोली माना किथां मिली हाणे त सिंधी ठाट घणी मिली वई आहे त 1200 साल हिते ऐं असांखे रही माना थिया न। असांजी ॿोली माना मुख़्तलिफ़ ॿोली आहे जेका माना कंहिं ॿोली सां को बि नालो नथो ॾेई सघिजे। ही 5-8 ॿोलियुनि जो माना गॾियल हिकिड़ो माना गॾजनि थियूं पोइ इहा ॿोली आहे। इहा माना हिते सिंध में रहण जे करे कुझु लफ़्ज़ चेंज थिया आहिनि, कुझु मिलावट थी वई आहे। कच्छ में कच्छी ॿोली आहे, पारकर में जेके रेबारी रहनि था उन्हनि जी पारकरी ॿोली आहे ऐं इहा गुजराती ॿोली जेके बोरी या उहे ॻाल्हाइनि था गुजराती ॿोली उन सां मिले थी। सिंध के बैराजी इलाकों में रहने वाले रेबारी कबीले की 10 शाखें हैं जिनमें भीम, भारका, महेश, आल, खाभलिया, गरचर और दीगर शाखें शामिल हैं। पारकरी और सिंधी रेबारी एक ही शाख में अपनी शादियां नहीं करते। एक शाख यानी जात का रेबारी दूसरी जात में शादी कर सकता है लेकिन उसे एक ही जात में शादी ब्याह करने की इजाज़त नहीं। रेबारी अक्सर और बेशतर लड़कियों की शादी वट्टे सट्टे की बुनियाद पर करते हैं। बाज़ औक़ात लड़की के बदले ऊँट या दीगर जानवरों की अदायगी भी करते हैं। माइट असां सभु रेबारी सभु माइट पर असांजा कोई आहे न कोई असांजी बरादरी थोरो हुनजे नुख धारदार आहे उहो अलॻि अलॻि नुख मां असां शादी शुदी करूं था। शादियूं जेके पंहिंजे रेबारियुनि जूं 10-11 जेके नुखूं आहिनि उन नुख हिकिड़ो ॿी नुख में कंदो, ॿियो टी नुख में कंदो, माना साॻी नुख में कॾहिं बि कोन थी थिए ऐं हू मुख़्तलिफ़ नुख में कंदो। पोइ जेका बारात वेंदी आहे शादी थींदी आहे पोइ उहे जेके औरतूं आहिनि पंहिंजे हिसाब सां जीअं शादियुनि में या उलियारासी जो मेलो आहे पोइ हुते हिक ॿिए जा ॿार ॾिसंदियूं आहिनि या माण्हू रवानो कंदा आहिनि त ॿार ॾिसी जो ॿार कीअं आहिनि पोइ उनखे उहो पसंदि कंदा आहिनि माइट। ऐं छोकिरो कॾहिं बि छोकिरे खे छोकिरी खे कोन ॾिसंदो, छोकिरी कॾहिं छोकिरे खे कोन ॾिसंदी, उहे पसंदि कोन कंदा आहिनि। शादियूं जे भीम आहे त मां सनमा शादी कंदो, भारको आहे त वरी भीमनि में में अहिड़े हिसाब सां शादियूं जेके आहिनि। रेबारियों की नस्ल कहाँ से शुरू हुई और वो मुख्तलिफ शाखों में कैसे तकसीम हुए, इस हवाले से तारीख की किताबों में रेबारियों का मुख्तसर अहवाल मिलता है जिसमें खाना बदोश कबीले के तौर पर ही इनका जिक्र किया गया है। एक जगह यह भी दर्ज है कि रेबारी असल में देवसी नामी एक शख्स की औलाद हैं जो तन्नू भाटी नामी एक हिंदू का बेटा था। तन्नू भाटी के 4 बेटे थे। रेबारी खुद को चंद रूसी भी कहते हैं। इब्तिदाई दिनों में रेबारी माल मवेशियों को चराने की खातिर लकड़ियों और सूखी घास के घर बनाते थे। सिंध में जैसे ही जंगलात का खात्मा हुआ और ज़मीनें आबाद होना शुरू हुईं तो रेबारियों ने भी अपने मुस्तकिल ठिकाने बनाना शुरू किए। अब अक्सर रेबारी न सिर्फ ज़मीनें आबाद करते हैं बल्कि उन्होंने कारोबार और दुकानदारी भी शुरू कर रखी है। सिंध में आया पोइ सिंध इंडिया जेको पाकिस्तान इंडिया हिकु आहे त उन टाइम कखनि जा घर हूंदा हुआ ऐं 100, 150, 200 घर गॾु हूंदा हुआ। हिकिड़ो उठनि में ईंदो त ॿिया उते ॻोठ में वेही चौपड़ रांदि कंदा हुआ, ॿियूं रांदियूं कंदा हुआ, वेठा हूंदा हुआ, को टेंशन को फ़िक्र कोन हूंदो। हाणे इहो आहे त उहे माना पंहिंजे हिसाब सां कंहिं 2 एकड़ बनी वरिती आहे, कंहिं 10 एकड़ वरिती आहे, कंहिं 100 एकड़ वरिती आहे, पखिड़िजी विया आहिनि ऐं कुझु कारोबार में लॻी विया आहिनि, पंहिंजी ज़मीननि में रहनि पिया। हाणे 10 घर, 20 घर, 30 घर, 40 घर इन हिसाब सां रहंदा। अॻे माना वधीक हूंदा उहो, हाणे उहे ॻोठ जेके पुराणा पखनि वारा घर उहे घटि रहिया आहिनि। हाणे हिकिड़ो लांडी सिस्टम आहे, हिकिड़ो कचो घर आहे या पको घर आहे। हाणे तइलीम आहे, हिकिड़ा छोकिरा पढ़नि पिया, के फ़ौज में विया आहिनि, के माना तपेदार आहिनि, के मास्तर आहिनि, हिकिड़ो इहो ई कमु आहे। ऐं ॿियो असांजो बनी जा माना हीअ निरबारी धनिया जी पंहिंजी ज़ाती बनी अहिड़े हिसाब सां कंहिंजा प्लाट, कंहिंजूं बनियूं। ऐं ॿियो हाणे इहो कारोबार घणो शहर जे हिसाब सां माना रिज़की दुकान आहे, ही हू
मुंहिंजा पंहिंजा जाति जो कान आहिनि। हाँ, पहिरीं त आऊं बि माल जो वॾो भाॻियो हुउसि। पारकरी और सिंधी रेबारी अब भी हिंदू मत से वाबस्ता है। ओम भूर्भुवस्सुः चित्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्सुः। इनकी शादियां भी हिंदू मत के तौर तरीकों से होती हैं। रेबारियों के रिश्ते इनकी बरादरी के मुखी तय करते हैं। सिंधी रेबारियों में शादी का तरीका यह है कि इनकी औरतें बारात में साथ नहीं जाती, सिर्फ मर्द जाते हैं जो दुल्हन के घर जाकर उसे ब्याह कर लाते हैं। दुल्हन के घर की औरतें भी उसके साथ नहीं जाती, अलबत्ता कोई अजीज दुल्हन को दूल्हा के घर छोड़ जाता है। पारकरी रेबारियों में शादी की रस्म के दौरान दुल्हन और दूल्हे को पहने हुए दुपट्टे को गिरा लगाकर बांध दिया जाता है। ये गिरा तब खोली जाती है जब कोई करीबी अजीज किसी छोटे जानवर का बछड़ा उनकी झोली में न डाल दे। बारात और शादियों की रस्मों में वो गैर मजहब के लोगों को शामिल नहीं करते। सिंधी रेबारियों की औरतें पर्दे की इतनी पाबंद हैं कि वो अपनी बरादरी के लोगों से भी अपना चेहरा छुपाती हैं। रेबारियों के सिंधी कबीले के बरक्स पारकरी रेबारियों की खवातीन पर्दा नहीं करती। इस कबीले की औरतें बाजारों में जाकर खरीदारी के साथ लेन देन का काम भी खुद करती हैं। असांजी उठंदे ॼण थींदी न उन मंझि बसि मर्द ई वेंदा हुआ। अॻे त असांजे वॾी उमिरि जा जेके आहे न उहे शादियूं कंदा त बाबा जेको पंहिंजा ॿार संभाले सघे उन जी शादी कजे। हाणे त 10-12 साल 15 साल जे अंदरि छोकिरनि जूं शादियूं थियनि। सिंधी रेबारी हजरत गौस बहाउद्दीन ज़िक्रिया के अकीदे के पैरोकार हैं, इसलिए वो इनके खलीफे राजसैन सुमरानी की दरगाह पर हाजिरी के लिए जाते हैं। बुजुर्ग राजसैन सुमरानी की दरगाह बदीन जिला के नंदो शहर के करीब वाक़े है। राजसैन सुमरानी के मेले का इंतज़ाम और एहतमाम भी सिंधी रेबारी ही संभालते हैं। इस मेले में रेबारी अपनी खवातीन को भी साथ लाते हैं। रेबारी जब हाजिरी के लिए दरगाह पर जाते हैं तो एक ख़ास किस्म का आलाप करते हैं। इसी आलाप के साथ साथ उनकी दरगाह पर हाजिरी होती है। मुके महबूब मिलकत का मडे महबूब मिलकत का मडे तीन गुरज ते मुके महबूब मिलकत का मडे महबूब मिलकत का मडे वो डो दिलासो दिल रुबा है डो दिलासो दिल रुबा दरकार ले आयो यहाँ दरकार ले आयो यहाँ। रिवायात में ये भी है कि सिंधी रेबारी अपने रिश्ते भी उसी दरगाह पर तय करते हैं। होता यूं है कि रेबारी अपनी खवातीन के लिए इस मेले में अलग तंबू लगाते हैं जहां किसी मर्द को जाने की इजाज़त नहीं होती। वहां पर खवातीन अपनी औलाद के लिए रिश्ते पसंद करती हैं। मेले के दौरान खवातीन अपने मरहूमीन की कब्रों पर भी जाती हैं। रेबारी अपने मुर्दों की चिता जलाने के बजाय उन्हें दफनाते हैं। अक्सर रेबारी अपने अजीज़ों की लाशें लाकर दरगाह के अहाते में दफन करते हैं। तारीख़ सिंधी या जेके बि बुक आहिनि उन में तव्हां ॾिसंदा त गौस बहाउद्दीन ज़िक्रिया इस्लाम खे फ़रोग़ ॾियण लाइ हुन पंहिंजूं कोशिशूं कयूं हुयूं।
त हू जॾहिं सिंध में आयो हिते रेबान सां मिलियो हो या पंहिंजो इलाराज सिंह या खानशाह जेके हुनजा ख़लीफ़ा आहिनि त उते उन रेबान में बि कुझु रीतूं रस्मूं मुस्लमान जूं आंदियूं हुयूं। जीअं असांखे हिकिड़ो रीत रस्म इहा आहे त बाबा जेको गोश्त खायो था उहा पंहिंजी कुठी हिलाल कोन्हे, उहा जॾहिं बि तव्हां को था त उहा मुस्लमान खां तव्हांखे ज़बा कराइणी आहे। हिकिड़ी इहा ॻाल्हि, ॿी ॻाल्हि त तव्हांखे जेको आहे अॻे इहो हूंदो दफ़नाईंदा हुआ साड़ींदा हुआ, पोइ इहो चयो त बाबा दफ़नाइण जेको आहे इहो सुठी ॻाल्हि आहे, पोइ रेबान दफ़नाइण शुरू कयो। साड़ण वारो सिस्टम बिल्कुलु सिंध में ख़तमु आहे। मरे जी रीत आहे त 12 ॾींहं खां अॻु पोइ न वेंदा आहियूं, 12 ॾींहं आख़िर लासट आहे। 11 ॾींहं माने अधु पथारी ते वेठा हूंदासीं, पोइ जेको माण्हू 11 ॾींहं फाथा थिए, जेको यार दोस्त माइट आयो 12 ॾींहं हुनजी माना मानी पूरी क़ौम खे माना हुनखे ॿुधाईंदा। दरगाह पर खैर खैरात भी रेबारी खुद करते हैं। हलाल जानवरों को मुसलमानों के हाथों हलाल करवाते हैं। खुद किसी बड़े जानवर का गोश्त नहीं खाते, अलबत्ता बकरे का गोश्त शौक से खाते हैं, जबकि मुर्गी का गोश्त भी उन्हें पसंद है। रेबारियों में अब अगरचे पढ़ने लिखने का शौक पैदा हुआ है, लेकिन उन्होंने माल मवेशियों को पालने का धंधा अभी तर्क नहीं किया। पारकरी रेबारी ज्यादातर छोटे जानवर पालते हैं, जिनमें बकरियां और भेड़ें शामिल हैं। सिंधी रेबारी ऊंट शौक से पालते हैं। एक सर्वे के मुताबिक सिंधी रेबारी मीरपुर खास और बदीन अजला में कसीर तादाद में बसते हैं। इन अजला में उनके 4000 से जायद घर मौजूद हैं। नंगर पारकर के मुख्तलिफ देहात में पारकरी रेबारियों की आबादी अंदाजन 200 घरों पर मुश्तमिल है। रेबारियों से मुतालिक ये बात भी मशहूर है कि इन्होंने सिंध के सुमरा हाकिम 2 सुमरों की शहादत के सोग में काले कपड़े ज़ेब तन किए थे। इसी सोग में बरसहा बरस इनके मर्द और ख़वातीन काले कपड़े पहना करते थे, जो कि उन्होंने 1971 ईस्वी के बाद पहनना छोड़ दिए। रेबारियों का ये सोग सुमरा कबीले से ताल्लुक़ रखने वाले सेठ वली भाई ने ख़त्म करवाया था। इस मकसद की खातिर सेठ वली भाई ने अपने टेक्सटाइल मिलों से रंगीन कपड़े उठाकर बदीन ज़िला के टंडोबागो शहर में रेबारियों को जमा किया, जहां उन्होंने वो कपड़े रेबारियों में तकसीम किए। उस दिन के बाद रेबारियों ने काले कपड़े पहनना छोड़ दिए। अलबत्ता पारकरी रेबारियों की मौम्मर ख़वातीन अब भी सोग में काले कपड़े पहना करती हैं। पारकरी रेबारियों का कहना है कि राजस्थान में अब भी उनकी बरादरी के लोग सोग में हैं, इसलिए वो भी शहीद 2 सुमरों का सोग मनाते हैं। पारकरी रेबारियों के मर्द आम लिबास पहना करते हैं। इस कबीले की गैर शादीशुदा लड़कियों और नौ ब्याहता ख़वातीन को किसी हद तक रंगीन लिबास ज़ेब तन करने की इजाज़त मिली हुई है। पुराणो कल्चर जेको असांजो आहे उहो बिल्कुलु ख़तमु थींदो वञे। पुराणो जेको अॻे असांजो लेडीस जो कपिड़ो हूंदो उहो बि चेंज थी वियो आहे, पर पोड़नि वटि कुझु आहे, बाक़ी नओं जेको नसल अचे पियो उन में बिल्कुलु ख़तमु आहे। अॻे असांजा जेके छोकिरा हूंदा हुआ नंढे हूंदे ई केविटी जेका आहे न इहा माना लाज़मी हूंदी हुई, पर हाणे जेको नौजवान छोकिरो अचे थो उन में इहा केविटी वारो सिस्टम ख़तमु थी वियो आहे। हीअ मुंहिंजा बि कन टोपियल आहिनि, तव्हांखे नज़र ईंदा हूंदा, हीअ मुंहिंजो कन टोपियल आहिनि, पर इहो कल्चर असांजो ख़तमु थी वियो आहे। ॿियो असीं हिते लुकड़ी सोन जी ॿधंदा हुआसीं, उहा बि असांजे छोकिरनि मां ख़तमु थी वई आहे। ऐं टोपी असांजे नंढे वॾे खे हूंदी हुई, पटको टोपी इहो असांजी सुञाणप हूंदी, उहा बि हाणे आहिस्ते आहिस्ते जी एजुकेशन अचणु शुरू थियो आहे त इहा शइ बि असां वटि ख़तमु थी वई आहे। मने आम रीत छॾी ॾींदी हिते अॻे पैदा हूंदा, हाणे को छोकिरा थिया ॿिया थिया इहे वक़्तु जा, को खमीस पहिरिया को सिंथण पहिरीं, आहिस्ते आहिस्ते उहो रिवाज निकिरी वियो। पढ़ण जे ऐं कुझु दुनिया में उथी वेठी जे करे माना सभु हाणे कढनि पिया ऐं छॾे ॾिनो आहे। को पुराणो माण्हू आहे जेकॾहिं उनमें आहे त आहे, न त कोन्हे। कारो वेस हिन जो ऊनी हूंदो आहे, रिढनि जी ऊन माना ठाहे ऐं पोइ लिबास जो माना ठाहींदा आहिनि माइनि जो। मर्दनि जो ई साईं ऊनी खथा हूंदा आहे, ओढ़ण जा पहिरण जा बि खथा हूंदा हुआ, ऐं ॿिया उहे बाफ़्ते जा ठाराईंदा हुआ जंहिंखे करड़िया चवंदा आहिनि, उहो माना पाईंदा हुआ। हाणे उहो कोन्हे, हाणे छोकिरा आहिनि सो माना सभई ॿारनि जो लिबास जीअं आहे अहिड़े नमूने सां लिबास हिन जो थी वियो आहे। रेबारी पहले चूंकि खाना बदोश रहे हैं, लेकिन अब इनके रहन सहन में काफ़ी फ़र्क आ चुका है।
रेबारियों की तारीख, जिंदगी और रस्मों का मुताला दिलचस्पी से खाली नहीं। भारत से लेकर सिंध के मुख्तलिफ इलाकों तक बसने वाले रेबारी कबाइल की तारीख और सकाफत को महफूज करने की ज़रूरत है, क्योंकि इसके तवस्सुत से ही हमें कदीम तहजीब के अदवार का पता चलता है।